खैरपुर नाथन शाह में बदामनी उरूज ते दुकाननि मां चोरियूं मामूल बणियल। खैरपुर नाथन शाह जे अलमदार चौक मेन स्टॉप ते क़ाइम होलसेल जी मशहूर किराना मिर्चनि जे दुकानदार सेठ फतेह अली पावर ऐं इलेक्ट्रिक के मशहूर मिस्त्री उस्ताद जापानी जी दुकान जा रात नामालूम चोरनि ताला तोड़े 1000 रुपया रोक ऐं कीमती सामान खणी आसानी सां हलिया विया। उन वाक़े ख़िलाफ़ इलेक्ट्रिक यूनियन जे क़ाइम मक़ाम सदर अली मोहम्मद कंबरानी ऐं संदसि टीम मुतासिर वटि पहुची पंहिंजी मदद पाइण जो यकीन ॾियारियो। उन मौक़े ते चैम्बर ऑफ कॉमर्स ज़िले दादू जे नायब सदर इमरान अली जंगचो दाईंदे चयो त बार-बार SHO DSP के मेन बस स्टॉप ते पुलिस वारो मुक़रर करण लाइ चयो वियो आहे, मगर उन तां अमल न पियो कयो वञे। SHO कमरदीन तुन्यो ऐं DSP अब्दुल हक कुरैशी बंगले ते आरामी आहिनि, जॾहिं त वॾी मुंशी पारां केतिराई पुलिस एहलकार वीज़ा ते छॾण जा इतला आहिनि। शहरी अदम तहफ़्फ़ुज़ जो शिकार आहिनि। असां हर मैदान ते मल्हाइण जो यकीन दयानी कराए छॾी। असां वापारी अॻुवान SHO खे अपील कई त हू चोरी थियल सामान फौरी तौर वापसि कराए वापारियुनि में पैदा थियल बेचैनी ख़तम करे। सेठ जो मुआरा माना पैसा कोन मार जो आयास खणी जो रात दुकान मां बंद कंदो आ जी उन मजे मार पैसा खाई ना जी मुआरा पैसा कोन पिया खुलिया जेको आसो कुछ धर्म पहले ने दुबई आ ये कोन 70,000 का पेमेंट 100 जो बदस्तियों 50 जो 2 ऐं हिकड़ी जेको ॾहण जी बि 5-6,000 आ रखो ते पुलिस वारे जे माना जेको डिमांड था कयूं पुलिस वारे जे नाले चऊं था कि पुलिस वारे रखे जो तो पुलिस वारे के केमल किने था कढी छडन के पुलिस डी ड्यूटी आ केमल हेडे आ केमल होडे आ चोरी पहुची आ पर 5-8 ॾींहं अॻ में बाबे 10 दफ़ा ऐसे फोन कई आ जेको राजा बबरा नंढो